अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अमीरी सीरिया बैरान टीवी न्यूज़ आया सायरा ज़बीर आया रुखसार हैदर। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइंस ते। सिंध असेंबली में नए माली साल जी 1400 अरब रुपयनि जी टैक्स वारी फ्री बचत पेश। बचत में सरकारी मुलाज़मनि जी पघारनि में 25% वाध कई वई। मज़दूरनि जी घटि में घटि उजरत 25,000 रुपया मुक़रर। तालीम लाइ 240 अरब रुपया मुख़्तस करण जी तजवीज़। अमन अमान लाइ 115 अरब ऐं सिहत लाइ 172 अरब रुपया रखिया विया। ट्रांसपोर्ट लाइ 14 अरब, बल्दियात लाइ 75 अरब ऐं आपाशी खाते लाइ 53 अरब रखिया विया। Our founding father, Quaid-e-Azam Muhammad Ali Jinnah said, if we want to make the great state of Pakistan happy and prosperous, we would only and solely concentrate on that. Our founding father, Quaid-e-Azam Muhammad Ali Jinnah said, if we want to make the great state of Pakistan happy and prosperous, we would only and solely concentrate on that. वडे वज़ीर मुराद अली शाह जी बजट तकरीर दौरान मुखालिफ धुर जो एहतजाज। मुखालिफ धुर जे मेंबरनि बैनर्स खणी सख्त नारेबाज़ी कई। पीपी जा MPS मुखालिफ धुर जे मेंबरनि खे रोकण लाइ वडे वज़ीर जे चोतरफ़ घेरो करे बीह रहिया। बजट में अवाम लाइ कुझु बि नाहे, रुगो अंगनि जो हेर फेर। मुखालिफ धुर जा मेंबर। कराची में राशिद मिन्हास रोड ते गैर कानूनी अदावतनि खिलाफ ऑपरेशन। दुकानदारनि जी मज़ाहमत। मुज़ाहिरीन ऐं पुलिस में छिकताण। पुलिस ते पथराव। पुलिस जे मुज़ाहिरीन ते लठबाज़ी ऐं शेलिंग। केतिरनि मुज़ाहिरीन खे गिरफ़्तार करे वरितो। हिकु अहलकार ज़ख़्मी। एहतजाज सबब नेपा खां जोहर मोड़ वींदड़ रोड ट्रैफिक लाइ बंद। नेब चेयरमैन जावेद इकबाल चयो आहे त नेब ऐं करप्शन गॾु नथा हली सघनि। नेब वॾियूं मच्छियूं ऐं वागू पकड़िया आहिनि। नंढियूं मच्छियूं ॼार मां निकिरी वञनि थियूं। नेब 533 अरब रुपया वापसि कराया आहिनि। सभ खां ॾुखियो कमु लुटियल रक़म वापसि कराइणु आहे। तव्हांखे वापारी ऐं फोरू में फ़र्क़ु करणो पवंदो। नेब मुल्की सीड़पकारी में का बि रुकावट नाहे विधी। नेब मसइलो न पर मसइलनि जो हल आहे। जहिड़ी रीति कमु कयो आहे उहो जारी रहंदो। नवाज़ लीग सदर शहबाज शरीफ खे FIA शुगर स्कैंडल में 22 जून ते तलब करे वरितो। नोटिस में चयो वियो आहे त जेकॾहिं शहबाज शरीफ 22 जून ते पेश न थियो त उनखे गिरफ़्तार बि करे सघिजे थो। शुगर स्कैंडल में शहबाज शरीफ ख़िलाफ़ शाहिदियूं मिलियूं हुयूं। हैदराबाद जे सारिश नगर वारे इलाइक़े में नारी पुरस्कार नमूने गोली लॻण सबबि फौत। नारी शाहज़ा जमाली जे वालिद आशिक जो चवणु आहे त धीउ खे संदसि मुड़ुस ऐं ॾेर क़त्ल कयो आहे। ॿई जवाबदार धीउ खे गोली हणण बाद सिविल अस्पताल में फिटो करे विया। कंडियारो जे ॻोठ खमीसो हतार में हतार बरादरी जी ॿिनि धुरनि में मस्जिद जे प्लाट तां झेड़ो। फायरिंग में मोहम्मद अमीन हतार क़त्ल थी वियो।